औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु अव्हांखे किताब कवाकिब सादात फ़ी शरह मनाकिब सादात मुंहिंजा हिकु अजीब व ग़रीब ॻाल्हि ॿुधायां थो। मुंहिंजा साईं हीअ ॻाल्हि लाड़ जे इलाइक़े मीरपुर बठोरे जे भर में ॻोठ दड़े जी आहे। मुंहिंजा साईं ही किताब जेको आहे उहो घटि में घटि 135 सालनि जे क़रीब जो पुराणो किताब आहे ऐं ही ॻाल्हि जेका आहे तक़रीबन कल्होड़नि जे दौर जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा साईं उन दड़े ॻोठ जी भर में हिकिड़ो मेहार मेहूं चारींदे चारींदे हिन खे राति थी वई, संझो तक़रीबन थी वियो। सो इहे पंहिंजूं मेहूं जो वॻ जेको आहे सो खायूं पियो अचे त रस्ते में हिकिड़ी भेल थियल पोख बि ॾिठईं ऐं उते माण्हुनि जा आवाज़ ॿुधाई तेज़ तेज़ ऐं घणा लुड़ जुड़ो ॿुधाई। पोइ हिन मेहनि खे थोरो रोके ऐं ओॾे ध्यानु ॾिनो ऐं ओॾे उन्हनि माण्हुनि ॾे वियो। उते वञे त हिकिड़ा माण्हू था चवनि, बाबा महिरबानी करे असांखे मेहूं मोटाए ॾियो। अॼु असां सॼो ॾींहुं जेको आहे सो मेहूं ॻोल्हे हाणे अची हिते तव्हां वटि लधियूं आहिनि, सो महिरबानी करे मेहूं मोटाए ॾियो। जे सुआऊं जेके आहिनि न मिलंदियूं त उहो उनखे खड़ो पइजी वेंदो। ऐं उनखां सवाइ ॻाल्हि इहा आहे त असां आहियूं सैयदनि सगोरनि जा नौकर आहियूं। सो इहे मेहूं सैयदनि सगोरनि जूं आहिनि ऐं सैयदनि सगोरनि जे ॿारनि ऐं पोड़नि जे कॾहिं खीरु न पीतो त उहो बुखिया सुम्ही पवंदा। सो असांखे इहा ॻाल्हि वॾी तकलीफ़ वारी थींदी, असांखे ॾुखी थी लॻे। सो महिरबानी करे जेको ॾंडो आहे भेल थी आहे मेहूं असांखे मोटाए ॾियो। उते ॿिया माण्हू चवणु लॻा त बाबा असां हिन ज़मीन जा हारी आहियूं ऐं रखवाला आहियूं। सो बाबा हे मेहूं असांजे ज़िमीदार पंहिंजी ॿनी में भेल कंदे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि ऐं हथ सां पाण ॿधायूं अथसि ऐं सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो अथसि सिजल थिए ताईं त मन को मेहनि जो मालिक अचे त उन सां ॻाल्हाइजे ऐं उनखे तंबी बि कजे या ॾंडो बि वठिजे। पर सिजल थिए ताईं केर बि कोन आयो, न साड़ियो। उन करे ज़िमीदार असांखे ही चई वियो आहे त जेसीं ताईं मां सुभाणे मोटी न अचां ऐं हिननि मेहनि जे मालिकनि सां फ़ैसिलो न कयां या ॾंडो न भरायां तेसीं ताईं मेहूं कंहिंखे न ॾिजो। सो असां लाचार आहियूं, मजबूर आहियूं, मेहूं न ॾींदासीं। पोइ उते जेको मेहर हो उन चयो, यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुस्लमान थी करे तव्हां सादातनि सगोरनि जे मेहनि खे तकलीफ़ था ॾियो ऐं उनखां सवाइ सादात सगोरा जेकॾहिं खीरु न पीअंदा, उन्हनि जा बछड़ा ऐं उन्हनि जा पोड़ा, त पोइ उन्हनि खे तकलीफ़ न ईंदी। अफ़सोस आहे जो तव्हां मुस्लमान थी करे बि इन ॻाल्हि खे महसूसु नथा करियो। हुननि जो साईं असां लाचार आहियूं। पोइ हारी मेहर हिननि खे चयो त बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो ज़िमीदार हिननि मेहनि ते ठपा कोन हणी वियो आहे जो सुभाणे अची ॾिसंदो त हीअ साॻियूं आहिनि या ॿियूं आहिनि। सो हाणे हीअं कयो, महिरबानी करे जेतिरियूं मेहूं सादातनि सगोरनि जूं आहिनि ओतिरियूं मेहूं ॻणे तव्हां मुंहिंजे वॻ मां काहे ऐं काठ में विझो, ढक में विझो ऐं सादातनि सगोरनि जूं मेहूं तव्हां हिननि नौकरनि खे मोटाए ॾियो। इहा ॻाल्हि उन नौकरनि खे सम्झ में अची वई। पोइ उन्हनि छा कयो जे मेयार जे
मींहनि मंझां जेतिरियूं सादात तन सगुरनि जूं मींहूं हूं ओतिरियूं ॻणे ऐं उहो वाड़ियूं झलियूं पाण ऐं सैदनि सगुरनि जूं मींहूं जेके आहिनि सो उन नौकरनि खे मोटाए ॾिनऊं। सुभान अल्लाह, वॾे इश्क ऐं मुहबत जी ॻाल्हि आहे। जंहिंखे ख़ुदा से नसीब करे अहिड़ी नेमत ऐं सआदत। सो मुंहिंजा साईं मेहार उहे मींहूं पंहिंजूं ॾेई बाक़ी मींहूं काए घर हलियो वियो ऐं राति जो जॾहिं सुतो त हुनखे हुज़ूर नबी करीम साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब में आया। पाण फरमायूंसि त ए मेहार, जीअं तो मुंहिंजे असांजे आल जे मेहन ते ऐं असांजे आल ते तकलीफ़ न सही सघियो आहीं ऐं पंहिंजो मींहूं ॾंड में ॾेई आयो आहियां, तीअं असां बि तुंहिंजी दुनिया ऐं आख़िरत में तकलीफ़ सही ॾिसी सही नथा सघूं। सो अॼु खां पोइ असां तोखे पंहिंजे मुक़रबनि में ऐं पंहिंजे अहलनि में ऐं पंहिंजे प्यारनि में शामिलु कयो आहे। सो इनशा अल्लाह आईंदा तोखे का बि तकलीफ़ न ईंदी। सो इहा तोखे बशारत हुजे। मुंहिंजा साईं हुन दरवेश खे महबूब जे तरफ़ां वॾी बशारत मिली वई ऐं सुबुह जो जॾहिं उथियो ऐं ज़िमीदार वटि वियो त ज़िमीदार बिना कंहिं चूं चिरा जे हिनखे मींहूं मोटाए ॾिनियूं। पाण हिन खां माफ़ी वरिताईं त उहा माफ़ु कजांइ, तोखे ऐं तुंहिंजे मेहनि खे असां तकलीफ़ ॾिनी आहे। चवनि था त उनखां पोइ हू आलुल्लाह थी वियो, अलाह जो बानो थी वियो ऐं मक़बूल दुआ थी वियो ऐं उनखे का बि तकलीफ़ न आई ऐं ईमान सां हुन लाॻाणो कयो। ऐं चवनि था याने किताब में लिखियल बि आहे त उन जो औलाद अञा ताईं उन दड़े जे भर में रहे थो ऐं दर्स सजनि था। त मुंहिंजा साईं ही हुज़ूर नबी करीम साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल पाक सां भलाई करण सां भलाई करण जो ही नतीजो आहे जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण केॾा राज़ी थिया ऐं उन रज़ामंद जो इज़हार फरमायूं। त मुंहिंजा साईं त दुआ फरमायो, दुआ कयो त तव्हां असांखे बि सादातनि सगुरनि जी जेका आहे सो रज़ा हासिलु थिए, सादातनि सगुरनि जी हक़ीक़ी ख़िदमत नसीब थिए ऐं उन्हनि जी सुञाण नसीब थिए, जीअं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब ऐं मोहबत तव्हां असांखे बि हासिलु थी सघे। उमेद त तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधी ख़ुशि थिया हूंदा ऐं मूं मिस्किन खे दुआउनि सां नवाज़ींदा ऐं मुंहिंजो हीअ चैनल सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं लाइक कंदा, जीअं तव्हांखे अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहां। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।